मुखे हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह मुंहिंजा मुर्शिद करीम अल्लाह जो किरोड़े रहमतूं संदन मज़ार ते हिकिड़े ॻोठ में विया। उहो सॼे ॻोठ में मस्जिद कोन हुई, मस्जिद न हुई सॼे ॻोठ में। ऐं उहे कुतनि जा शौक़ीन ऐं बछ जेका थींदी आहे इहो ऐं कुकड़नि जी मेल इन्हनि जा शौक़ीन हुया ऐं सॼो ॻोठ बेदीन हुयो। जॾहिं अल्लाह जे वलीअ जा कदम लॻा रंग मटिजी विया, रंग मटिजी विया, ढंग मटिजी विया, सूरतूं मटिजी वियूं, सीरतूं मटिजी वियूं। निगाहे वली में ये तासीर देखी, अरे बदलती हजारों की तकदीर। उन जाइ ते जिते उन्हनि जो ओतारो ऐं मकान ठहियल हुयो, मकान ड्राहे उते मस्जिद ठाहियूं। उन ॻोठ में मर्द औरतूं सभु निमाज़ी थी विया। उन्हनि जो पुराणो पीर हो सैयद, सराईंदो सैयद हो, को वला आलम केरु हुयो उहो। उनखे जो ख़बर पई त सॼो ॻोठ जेके मुंहिंजा मुरीद हुया हे गफ़ारी थी विया। उहो कुरान बि खयई ऐं पंहिंजी माउ सैयदज़ादी पंहिंजी जीजल माउ उहा बि वरितई। मेड़ खणी आयो चई त तव्हां इन पीर साहिब किबला साईं जे नाले चई इन खे हेॾे अचणु न ॾियो। मां तव्हांजो मुर्शिद सदाईं असुल खां वठी अबे ॾाॾे तव्हां असांजा मुरीद, हाणे तव्हां वरी एॾे वञी इन जा मुरीद थिया आहियो। तंहिंजे करे तव्हां इहा वाट छॾियो। जीअं तव्हां असांजा मुरीद हुयो तीअं असांजा मुरीद रहो। असां तो वटि मेड़ क़ुरान बि खणी आयो आहे ऐं अम्मा सैयदाणी बि मेड़ वठी आया। साईं बहराड़ी जा माण्हू अणपढ़िया माण्हू ॾकनि पिया त सैयद वरी बीबी साइण वरी साईं मुंहिंजा क़ुरान अलाए छा थींदो। उन्हनि खे तरसायूं, उन्हनि खे इज़त मान ॾिनो। पोइ उन्हनि हिकिड़ो माण्हू जेको सेबतो हुयो मोकिलियो साईं जन वटि कि भला हाणे असां त मुंझी पिया आहियूं त हाणे असां छा कयूं। वॾो सैयद आयो आहे, क़ुरान मेड़ आयो आहे ऐं चवनि था त तव्हांजे नाले चवंदा इहो हिते न अचे न को। इहा जेका प्रचार तव्हां दीन वारी इहा छॾियो, जेको रस्तो पहिरियों हुयो उन रस्ते ते हलो। हाणे से असांखे ॿुधायो त शरीयत छा थी चवे, दीन छा थो चवे। असां सैयद जी मेड़ क़ुरान मेड़ अची वियो आहे, अलाह जो नालो अची वियो आहे, छा कयूं। पोइ हज़रत क़िबला आलम जन उनखे क़ुरान ऐं हदीस मञा सम्झायो। पाण फरमायूं त पुट तव्हां अॻ में छा हुयो। चईसीं असां कुता काहींदा हुआसीं, रिछ कुतनि जी बछ कराईंदा हुआसीं, कुकड़नि जी मेल कराईंदा हुआसीं, बेदीनी बेहयाई हुई, असांजे ॻोठ में मस्जिद न हुई, असांजो शराब ज़िना बेहयाई जा कम हुया। पाण फरमायूं भला जेकॾहिं तव्हां असां सां निस्बत जोड़ी आहे त हाणे चईसीं हाणे निमाज़ आहे, तहजुद निमाज़ आहे, असांजा नंढा वॾा ज़िक्र कनि था, ॾाढ़ियूं अची वियूं आहिनि, पटका अची विया आहिनि, अलाह जी तवार आहे, असांजे घर घर में ज़िक्र जी तवार आहे। पाण फरमायूं त हाणे इहो जेको तव्हां वटि पीर आयो आहे न, इहो तव्हां वटि मेड़ इन जे लाइ खणी आयो आहे त वरी तव्हां कुता वञी छिकियो, वरी तव्हां रिछ कुतनि जी बछ करायो, वरी तव्हां उहे कुकड़नि जूं मेलूं करायो, वरी तव्हां उहे उन मस्जिद खे आबाद करण जे बजाय वञी मकान आबाद कयो। छा तव्हां इन ॻाल्हि में राज़ी आहियो त अल्लाह जे दीन खे छॾे, मुस्तफ़ा जी शरीयत ऐं सुन्नत खे छॾे तव्हां हिकिड़े बेदीन, हिकिड़े गुमराह, हिकिड़े बदमज़हब माण्हू जे पुठियां लॻो। तव्हां बिल्कुलु न ॾिजो। इहा मेड़ या इहो क़ुरान जो अचणु तव्हांखे को नुक़सान कोन थींदो। क़ुरान ख़ुदि चवे थो दीन ते हलो, शरीयत ख़ुदि चवे थी। क़ुरान जेको मेड़ तव्हां वटि खणी आया आहिनि, जेको नालो मेड़ खणी आया आहिनि, या सैयद जंहिंजी आल सदाइनि था, उन नबी सुणे जो फरमान आहे त मुंहिंजे दीन ते अमल कयो। घबरायो न, को गुनाह न थींदो तव्हांखे। हाँ सैयद सदाए थो, उनखे ॾन ॾियोसि, इज़त ॾियोसि, उनखे मान ॾियो। बीबी साण खे पोती पारायो, उनजी इज़त ख़िदमत भली कयो, पर चओ त असां तुंहिंजे नाने जंहिंजो औलाद सदाईंदो उन जे दीन खे न छॾींदासीं, उन सुन्नत शरीयत वारी वाट खे न छॾींदासीं। तोखे ॾनु खपे सो ॾनु ॾींदासीं, ॾनु खपे तोखे ॾनु ॾींदासीं। बाकी जेको दीन वारो रस्तो वरतो सो तुंहिंजे मेड़ जे अचण सां, क़ुरान या
सैयद ज़ादी अचण सां असां वो दीन वारो रस्तो न छॾींदासीं। जेकॾहिं तोखे गाल वणे थी त ईंदो कर, जेकॾहिं न अची त तुंहिंजी मर्ज़ी आ। बाक़ी इन मेड़ जे करे असां नबी जे दीन खे हाणे न छॾींदासीं।